अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आया मारवी थी सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 4 मरीज हयातूं में वेठा। MCOC पारां कोरोना वायरस से वधीक 370 केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 0.82 रही। पेट्रोलियम इसमत की कीमतन में 11 रुपयनि ताईं घटिताई जो इम्कान। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी पेट्रोलियम शयुनि जी कीमतन की समरी तैयार करे वरिती। पेट्रोलियम शयुनि जी कीमतन में 8 खां 10 रुपया फी लीटर घटिताई की तजवीज़। ओघरा ज़रियनि वाजिब लेवी टैक्स में वाध जी सूरत में कीमतन में 4 रुपया फी लीटर ताईं घटिताई थी सके थी। ओघरा ज़रियनि मूजिब आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जा अघ 74 रुपया 74 पैसा फी बैरल रहा। वज़ीर आज़म की सदारत हेठ वफाकी काबिना जो इजलास। वफाकी वज़ीर फवाद चौधरी से रिवायत इलेक्शन कमीशन खत लिखी 3900 मशीनों की फराहमी जो चयो आहे। फवाद चौधरी दावा कई है तो मुल्क में रुगो चाह महंगी है, बाकी सब कुछ सस्तो है। सस्ते गैस से आदि माण्हुनि के पंहिंजूं आदतूं तब्दील करण पवंदियूं। कुछ सालन में गैस न मिलंदी। फवाद चौधरी यह भी दावा कई है तो पाकिस्तान एशिया जो सस्तो तरीन मुल्क है। आलमी मंडी में तेल की कीमतन में एतरी घटिताई न आया है जो हिते भी असर पवे। दुआ करो तो तेल जूं कीमतूं वधीक हेठि अचनि। मुआशी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ सरगर्म आहियूं। पाकिस्तान ऐं गॾियल अरब रियासतनि जे शहरनि में तारीख़ी रिश्तो आहे। दुबई में सिंध सड़ककारी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है कराची हिन वक्त पानी की खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे। पानी की खोट खत्म करण लाइ याददाश्तनामे ते सहियूं कयूं आहिनि। पाकिस्तानी बिरादरी गॾियल अरब रियासतनि में सड़ककारी करण की ख्वाहिशमंद आहे। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे सिंध के वॾे वज़ीर मादली शाह चयो है तो सिंध में ईरान ऐं सऊदी अरब का वधीक कोयलो मौजूद है। सिंध ज़रिए ज़मीन है। सड़ककारी कॉन्फ्रेंस में सिंध अंदर सरमायादारी जा ख्वाहिशमंद अरबन समेत गॾु दुनिया के कुंड कुर्स मां पाकिस्तानी तोड़े ॿिनि मुल्कनि जा सड़ककार ऐं कारोबारी शख्सियतूं तकरीब में शरीक। मुखालिफ धिर जे अखबार ऐं मुस्लिम लीग नून जे सदर पारां मुल्क में वधंदड़ महांगाई सनतनि के गैस की खोट ते हुकूमत ते सख्त तनकीद। शहबाज शरीफ चयो है पाकिस्तान दुनिया जो 3 महांगो तरीन मुल्क बणिजी वियो आहे। सुई सदरन गैस सनतन ऐं मुकामी पैदावार यूनिटन के गैस फराहमी बंद करे छॾी। छा इहा तब्दीली आहे? हाणोकी हुकूमत आवाम का प्लान पाड़े रही है। शहर जो अमन ख़राब थियण ऐं लिसानी सियासत ते परेशान आहियूं। सिंध समाजी सूबाई वज़ीर सईद गनी चयो है तो सिंध में एक दफ़ो ॿीहर लिसानी सियासत कई पई वञे। वॾे वज़ीर की तकरीर ते ग़लत तबसरा थी रहा आहिनि। हू MQM जे मुज़ाहिरनि खे न पर शहर जो अमन ख़राब थियण ऐं लिसानी सियासत ते परेशान आहिनि। मीडिया सिविल सोसाइटी जे ज़िम्मेवार आहे त इहे सिंध जे माण्हुनि खे हिक ॿिए सां विढ़ण वारी साज़िश खां बचाइनि। पीपल्स पार्टी जे बुक्स में लिसानियत न पखिड़ी वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो है तो जंहिं PTI गॾियल इजलास में अध कलाक के अंदर 30 खां वधीक बिल पास करे छॾिया हुआ, उहे कहिड़े मुंहुं सां सिंध हुकूमत ते तनक़ीद करे रहिया आहिनि। कैटेगरी सी मुल्कनि में फाथल पाकिस्तानी जी वतन वापसी लाइ सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो। MCOC मूजिब पाकिस्तानी शहरनि खे 31 दिसंबर ताईं वतन वापसी की इजाज़त ॾिनी हुई है। वैक्सीन सर्टिफिकेट टेस्ट ऐं करंटीना जी शर्तनि खे पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कनि में 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे वैक्सीनेशन शुरू नाहे थी।
15 सालन खां 18 सालन जे ॿारनि लाइ वैक्सीनेशन जी शर्त में नरमी कई वई आहे। 15 खां 18 सालन जे ॿारनि खे 31 जनवरी 2022 ताईं सफ़र जी इजाज़त हूंदी। अमेरिका सां सौदे बासी वारो लाॻापो नथा चाहियूं। घण रुखिय लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं जेके इलाइक़ी बैन अक़वामी पॉलिसियुनि जे इंतशार जो शिकार न थियनि। बड़ी वसी शामिल कुरैशी चयो आहे त अमेरिका सां वधंदड़ वापार ऐं सरकारी जे लाॻापनि ऐं इलाक़ाई राब्तनि जे हवाले सां सरकार ॿिन्ही जे गॾियल फ़ाइदे लाइ कमु करे सघिजे थो। पाकिस्तान अमेरिका सां अहिड़ा लाॻापा चाहे थो जेके असांजी तब्दील थियल अमलियतनि तांदड़ हुजनि। लाड़कानी भरिसां ॻोठ वॾा महर में ॿिनि पुलिस एहलकारनि जी शहादत वारे मामले जो डीआईजी लाड़काणो मज़र नवाज़ चेक नोटिस पढ़तो। 3 SHOs मुअत्तल। मामले में ग़फ़लत जो मुज़ाहिरो करण ते SHO आकिल तालिब हुसैन चुनिंजो, SHO माउटा अली हसन मुग़ैरी, SHO इलाही बख्श सियाल उर्स नूनारी मुअत्तल। मुक़ाबले वारे मामले जी इंक्वायरी लाइ SSP कश्मीर कंदकोट अमजद शेख जी सरबराही में कमेटी जोड़ी वई। SSP शिकारपुर तनवीर तुन्नो, इंस्पेक्टर मीरान खान दुरानी, इंस्पेक्टर मोहम्मद यासिन ट्रगर कमेटी में शामिल। कमेटी 5 ॾींहं अंदरि रिपोर्ट ॾींदी।